प्यारा साथियों, तव्हां सां मुखातिब आहियां एडवोकेट अब्दुल हकीम चांडियो। साथियों, अॼोको ॾींहुं 25 अप्रैल उहो निभागो ॾींहुं आहे जंहिं ॾींहं ते असांजो रहबरे सिंध मुफ़क्र आज़म एशिया जो अज़ीम रहनुमा आज़ादी ऐं हुरियत जो अलमबरदार हिन बरे सग़ीर में अदम तशद्दुद आहिंसा जो पैरोकार ऐं हितां जे अंग्रेज़ खे कढी पंहिंजे मुल्क में वापसि मोकिलण वारो अज़ीम रहबर साईं GM सैयद। जेकॾहिं साईं GM सैयद हिन बरे सग़ीर जी आज़ादी वारी तहरीक में पंहिंजो रोल प्ले न करे हा, आज़ादी वारो किरदारु अदा न करे हा, त अॼु बि तव्हां ऐं असां हिते अंग्रेज़नि जा ग़ुलाम हुजूं। साईं GM सैयद जेका करारदाद पास कराई, जेका पेश कई 1940 वारी, उन ते अमल कराइण खां पोइ ईअं थियो त क्विट इंडिया मूवमेंट जेका हुई उहा सगारो अंदाज़ अख़्तियार करे हितां अंग्रेज़ हलियो वियो मुस्तक़िल बुनियादनि ते। साथियों, मेड़ में हुयुसि उहो ॾींहुं मूंखे चङी तरह यादि आहे त पाण साथियुनि खे जॾहिं असांखे उते पैगाम मिलियो हुयो त साईं GM सैयद हिन दुनिया मां लाॾाणो करे वियो आहे। इहो ॾींहुं हुयो 25 अप्रैल जो 1995। अॼु 29 साल साईं जे विछोड़े खे गुज़री चुका आहिनि। साईं इंतिहाई कलम सां इल्म सां दोस्ती रखण वारो माण्हू हूंदो हुयो। पाण तहजुद सोमो सलात ऐं उन्हनि अक़ीदनि जेके अक़ीदा माण्हुनि खे शऊर खां परे करणु, उन्हनि मुतालिक़ माण्हुनि खे ॼाण ॾिनी त हिते क़ौमूं जेकी पंहिंजो पाण खे ज़ाहिर कनि थियूं त असां सैयद हुजण जे करे मोहतरम आहियूं ऐं मुअज़्ज़ज़ आहियूं, इहे ग़ुलामी जी अलामत आहिनि। के माण्हू पाण खे चवनि था असां सऊदी खां आया आहियूं, के चवनि था असां बलोचिस्तान खां आया आहियूं। इहे सभु माण्हू पंहिंजो पाण खे लिकाइनि था। असुल क़ौम सिंधी आहे ऐं हज़ारनि सालनि खां वठी करे सिंधी क़ौम हिन पंहिंजे धरती ते पंहिंजे वसीलनि जी मालिक रही आहे। असांखे जीअं ख़बर पई असां सन पाता हुआसीं ऐं उहा सन जी सरज़मीन उन ॾींहुं मातम कद वारे माहौल में तब्दील थियल हुई ऐं हर अख अश्कबार हुई। दुनिया में ईअं थींदो आहे त नौजवान लीडर हूंदा आहिनि त उन्हनि जा पोइ लॻ बि नौजवान हूंदा आहिनि, पर हिते इहा सूरत आहे त हिकिड़ो झूनो कुराड़ो बुज़ुर्ग रहनुमा उन जा पैरोकार जेके हुया उहे नौजवान हुया। तमामु नौजवाननि जूं अखियूं जेके हुयूं उन्हनि मां ॻोड़ा वहनि पिया ऐं सभई माण्हू रोअनि पिया। साईं जो मयत पियो हुयो। उन वक़्तु ओचितो ईअं थियो हुयो त कारा ककर छांइजी विया आसमान ते ऐं ककरनि मां मींहुं वसणु लॻो त कारकुन दाऊं करे रोअण लॻा त साईं रहबरे सिंध तुंहिंजे विछोड़े ते अॼु आसमान बि रोई रहियो आहे। ज़िंदगी वञणी आहे, कंहिंजी बि न रहंदी, सभु माण्हू हलिया वेंदा, पर उहे माण्हू जेके वॾो कमु करे ईंदा आहिनि उनखे मौत करणु ईंदो आहे। साईं GM सैयद उहा अज़ीम हस्ती हुई जंहिं ॿोली खे जीआरण जे लाइ चयो त किताब पाण लिखो या तर्जुमो करायो। किताबनि जो ज़ख़ीरो जेको आहे उहो घणो हुजे, छो त ॿोली हूंदी त क़ौम हूंदी, जेकॾहिं ॿोली न हूंदी त क़ौम न हूंदी। उहे वसीला धरती जा मुआशी वसीला जिन जी फुलुट थिए थी ऐं उहे वसीला जेके धरती खां खसिया था वञनि उन्हनि जी साईं GM सैयद सही नमूने सां वज़ाहत कई। पाण मौलाना अबुल कलाम आज़ाद जो ऐं जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, अताला शाह बुखारी ऐं इनायतुल्ला मशरिकी जा जेके हुन जा साईं जा वक़्त जा हम असर साथी हुया उन सां गॾिजी करे साईं सियासत कई।
साईं जीएम सैद तारीख़ जो हिकु अनमोल हीरो आहे, जंहिंखे केरु सदैव ताईं विसारे नथो सघे। ऐं अॼु साईं जीएम सैद जे विछोड़े ते सॼी दुनिया में वर्सियूं थी रहियूं आहिनि। अमेरिका में पई थिए पई, दोस्त वटां फ़ोन करे ॿुधायो, कैनेडा में, ऑस्ट्रेलिया में, दुनिया जे सिंगापुर में, हिंदुस्तान में, दुबई में, जिते बि माण्हू सिंधी आबाद आहिनि उते अॼु साईं खे यादि कयो वञे थो। साईं 29 साल तुंहिंजी जुदाई खे थिया आहिनि, तूं दिलनि में हमेशह यादि रख, छो त शुरूआति खां वठी मुंहिंजी सियासत जो महवारी मर्कज़ सन रहियो आहे। मां सन जो पांधेड़ो रहियुसि, ॼाओसि त मुंहिंजो तालुक़ु रूहानी तौर ते साईं जीएम सैद जे फ़िक्र सां रहियो। ऐं पोइ उन फ़िक्र में हलंदे हलंदे उमिरि गुज़री वई आहे। अॼु बि उनजी नज़रिए सां मुंहिंजो रिश्तो जुड़ियल आहे। रूहानी तौर ते, अंदरूनी तौर ते साईं जीएम सैद मुंहिंजा महबूब क़ाइद, धरती जा रूहानी अॻवान, असां सभिनी माण्हुनि जा रहबर, किरोड़े सिंधियुनि जा क़ाइद, तुंहिंजी अज़मत खे सलाम, तुंहिंजे जुरत खे सलाम, तुंहिंजे मुहबत जेका सिंध सां तो कई उनखे सलाम, सिंध जे सन जी धरती खे सलाम। सन कहिड़ो हिकिड़ो ॻोठु, उते एॾी अज़ीम शख़्सियत जो जनमु। साईं सन में तूं हमेशह आरामी आहीं, सन जी सरज़मीन खे मुंहिंजो सुर्ख़ सलाम। अॼु तुंहिंजे वरसी ते मां तोखे भेटा थो पेश करियां। हमेशह तुंहिंजो नज़रियो ज़िंदा रहंदो, हमेशह तुंहिंजो फ़िक्र ज़िंदा रहंदो, हमेशह तुंहिंजो नालो ज़िंदा रहंदो। हिकिड़े ॾींहुं ज़रूरु तुंहिंजी जेका जदोजहद करे वई क़ौम खे हुरियत ऐं आज़ादी वारे फ़िक्र जी, उहा क़ौम ज़रूरु हिकु ॾींहुं माणींदी। महिरबानी साहब।